फिरोजपुर के कदीमी तारीखी मंदिर गरीबदास मंदिर में हिंदुओं के रूहानी पेशवा और मंदिर के पंजे गादी नशीन सूफी संत बाबा गुरदास राम जी 48 वर्षीय जो तकरीबूं अज बे डी भी जारी रहियूं। मेले के मौके ते कश्मीर जिले के मुख्तलिफ शहरन कश्मीर बडाणी बख्शापुर कंदकोट करमपुर ठुल और बेन मुख्तलिफ इलाइकन में सवे मर्द तोड़े औरत अकीदतमंदन हाजिरी भरे दुआऊं करियूं। सिंध के नाले वाले भगत गरबखश लाल सूफियाना कलाम और बाबा गुरदास राम की शान में भजन गाए आयल सवे अकीदतमंदन के रूहानी सुकून पहुंचायो। सिंध के तफरी मार्ग गोरख हिल स्टेशन ते बरसात जो ज़ोरदार वसकारो शुरू थींदे ही मौसम खुशगवार थी वही, जॾहिं त शहरन बरसात जो मज़ो माणण जे लाइ गोरख हिल स्टेशन जो रुख कयो। बरसात जो मज़ो माणण जे लाइ गोरख हिल स्टेशन ते तफरी लाइ पहुतल सयाहन जो चवण हो त सिंध में वाहिद तफरी मार्ग गोरख हिल स्टेशन आहे जेका हितां जे माण्हुनि जे लाइ मरीअ खां बि वधीक आहे, पर हुकूमत तरफ़ां के बि सहूलियतूं न हुअण माण्हुनि खे सफ़र में तमामु घणियूं ॾुखायूं पेश अचनि थियूं। मटियारी वेझो ताजपुर लिंक रोड ते केले जे बाग में 13 साला नरेश पुट रीवू कोहली जो लाश हथायो। इतला मिलण ते बी सेक्शन टंडोल हयार पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। उन रस में मालूम थियो आहे त मक़तूल नीगर सुबह जे वक्त स्कूल वेंदो हो ऐं शाम जे टाइम कारपेट जे दुकान ते कम कंदड़ हो जेको 2 ॾींहनि खां गुम हो। माइटनि जो चवण आहे त घणी ॻोल्हा ऐं सोशल मीडिया ते अहिड़ियूं पोस्टूं रखण बावजूद संदसि ख़बर न पइजी सघी, जंहिंखां पोइ अॼु बाग में कम कंदड़ मज़दूरनि संदसि लाश जो इतला ॾिनो। पुलिस मूजिब लाश पोस्टमार्टम खां पोइ वारिसनि हवाले कयो वियो। वधीक जांच करे हक़ीक़त खे साम्हूं आंदो वेंदो। सिजावल के इलाइके बचल कोहराई के रहवासी अब्दुल रज़ाक कोहराई मासूम बच्चन समेत कल कफन पाए दुआ घुरी अनोखो एहतजाज कयो। हिन दाहिंदे चयो त इलाइके जा बासर माण्हू मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त हू बासर आहिनि मूंखे माराए छॾींदा, जंहिं करे पंहिंजो शहर छॾे हींअर हैदराबाद में रहां थो। हिन चयो त शिराज़िन जे माण्हुनि मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, हाणे जान खां मारण चाहिनि था, जिन मां जानी माली ख़तरो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त मूंखे बासर माण्हुनि खां तहफ़ुज़ ॾियारियो वञे।